अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया अक्सर न्यूज़। नाज़रीन तव्हां सां ख़बर शामिल कंदा हलूं। मदे जी खां जाते ख़बर शामिल थी कजे त मदे जी मां मदे जी ॻोठ आराई में बबालड़ा शाख में विझंदे ॿुॾी फौत थी आहिनि। वधीक तफ़सीलात वठूं था, असां सां लाइन ते मौजूद आहे असांजो रिपोर्टर कादिर राणी जी। कादिर राणी, ॿुधायो त वधीक कहिड़ा तफ़सीलात आहिनि? जी, मदे जी वेझो ॻोठ आराइन में शाख में विझंदे बबालड़ा ॿुॾी फौत। ॻोठाणनि बेहोशी हालत में खणी मदे जी अस्पताल पहुचायो। जंहिं ॿारनि में शामिल साकिब भुट्टो 15 वरनि जो, हसनैन भुट्टो 11 सालनि जो। जी,